प्रेस क्लब सामू एसबीआई जी मुज़ाहिरो किया अचो तो मुज़ाहिरे सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन जो छा चवणु आहे। दोस्तों असांजो रानीपुर प्रेस क्लब ते ही जेको एहतजाज आहे वो इन लाइ आहे त हिन वक़्तु कणक जो फसल लही रहियो आहे पर अञा ताईं हिन रियासत जो उन जे मुतालिक़ कंहिं बि क़िस्म जी का वाज़ेह माना पॉलिसी कान थी ॾिसण में अचे। न त उहे जेके कणक ख़रीद कंदा आहिनि जा मर्कज़ असांखे खुलियल था ॾिसण में अचनि, न हारियुनि खे बारदानो मिलियो आहे, न गवर्नमेंट को वाज़े नमूने सां अघु मुक़ररु कयो आहे। जेकॾहिं इहो ॿुधण में अचे थो अघु उन्हनि 3200-3300 कयो आहे, उहा बि कणक हारियुनि खां ख़रीद कान थी कई वञे। ऐं जेकॾहिं गवर्नमेंट चवंदी त असांजा गुदाम भरियल आहिनि, सवाल इहो आहे त तव्हां वटि जेके पहिरियां गुदाम भरियल आहिनि उहे छाजे लाइ भरियल आहिनि? 3 सालनि खां कणक ख़राब छो थी थिए? असल में उन्हनि ॾींहंनि में छा थो थिए त गवर्नमेंट ॿाहिरां कणक ख़रीद थी करे, रूस खां या ॿिया मुल्क जिते सस्ती कणक आहे उतां ख़रीद कई थी वञे। गुज़िरियल साल बि इहो थियो, हुन खां अॻिले साल बि इहो थियो। जॾहिं तव्हां एन टाइम ते जॾहिं कणक ख़रीद थियणी हूंदी उन वक़्तु तव्हां ॿाहिरि मुल्क मां ख़रीद कंदो त पोइ हितां जे माण्हू खां केरु कणक वठंदो? माना तव्हां हुनखे मजबूर कंदो त उहे हारियुनि वटि वञनि, उहे माना जेको वापारियुनि वटि वञनि। गुज़िरियल साल 2200-2100 रुपया मन वरिती वई, हिन साल अटो 4800 रुपया 50,000 भी मन हलियो, माना 4000 रुपया कणक वही आहे हिनमहिल ताईं। त उहे 2000 रुपया वधीक जेके कमाया उहे कंहिं कमाया? उहे वापारियुनि कमाया। असां सम्झूं था त ही ग्लोबलाइजेशन जो दौर आहे। ग्लोबलाइजेशन में साम्राज्य सॼी दुनिया जे इकोनॉमी ते पंहिंजी हिकहटी चाहे थो। उहो कंहिं बि धरतीअ जे अंदरि जेके बि वसीला आहिनि जियापे जा उन सभिनी ते पंहिंजो कब्ज़ो चाहे थो। पाणीअ खां वठी ज़मीनुनि ताईं माण्हुनि जा जेके नेशनल स्टेट जे अंदरि जेके नेशनल राइट्स आहिनि उन्हनि राइट्स खे सॼे खे खणगाइण चाहिनि था। इन करे रियासतूं खणगाइजनि थियूं त पाकिस्तानी रियासत उहो ई बि साम्राज्य जे तरफ़ां हिकिड़ी ॾिनल मक़ाद ते जीअं ज़मीन हूंदी आहे अहिड़े क़िस्म जी रियासत आहे। उहा रियासत हिन महिल साम्राज्य जी झोलीअ में आहे। उहा असांजा वसीला खपाए थी, सिंध जा वसीला खपाए थी, सिंधू दरिया खपाए थी। उहा कारपोरेट फार्मिंग जे ज़रिए SIFC जे ज़रिए हितां जी हिकु शइ ते कब्ज़ो चाहे थी। उन करे असीं सम्झूं था त ही प्री प्लान्ड थिए थो त हारियुनि जो एन टाइम ते उन्हनि खे माना मायूस कयो वञे त बाबा ही जेके ज़मीनूं उन में का बचत न आहे त जीअं उहे अॻिते हली उहे ज़मीनूं खपाइनि त फौजियुनि उहे जेके ज़मीन मां मदनी वसीला आहिनि उन्हनि जा जेके पैसा कमाया आहिनि हू उन्हनि ते ज़मीनूं ख़रीद कनि, मल्टीनेशनल कंपनी खां पैसा वठी ज़मीनूं ख़रीद कनि। हारियुनि खां जॾहिं ज़मीनूं निकिरंदियूं त हारियुनि जो इज्तिमाही हिते वॾो सानियो थींदो, उन्हनि जो माना सुसाइड थींदियूं, लखनि में करोड़नि में माण्हू मरंदा। तंहिंजे करे सरमाए ते बीठल हीअ जेका दुनिया आहे उहा इंसान ज़ात जो मजमूई तौर ते हिकु क़िस्म जो मोहत जो सामान ख़रीदी अचे। असीं सिंध जे हारियुनि खे इहो ॿुधाइण चाहियूं था त तव्हांजी धरतीअ ते तव्हां सां वॾी साज़िश थी रही आहे, इन करे उन जे ख़िलाफ़ तव्हां हिकु आवाज़ थियो। असां हिन रियासत जे ख़िलाफ़ इहा ॻाल्हि रखी रहिया आहियूं त उहा इस्तेसाल करे थी, असां सां गॾु बीहो। असीं सम्झूं था त सिंध जो हारी जीअं त उहो लाशऊर आहे, इन जे करे रियासत इस्तेसाल इन करे हूअ जेका इस्तेसाल रियासत आसानी सां करे थी वञे। पर जेकॾहिं सिंध जो हारी लखनि करोड़नि में आहे असां सां गॾु बीहंदो त हीअ रियासत एॾे सवलाई सां असांजो इस्तेसाल न करे सघंदी। हीअ रियासत पाण बि कमज़ोर आहे, पर हुनजे कमज़ोरनि खे असांजी ताक़त असांजे अवाम जे मुंतशिर हुजण जे करे उहा हुनखे स्पेस मिलियल आहे। जेकॾहिं सिंध जा 3 लख हारी 5 लख हारी कंहिं बि जाइ ते बाईपास बंदि कनि त रियासत जी का बि ताक़त हुननि खे उथारे नथी सघे। इन करे सिंध जे हारियुनि सां असां अपील कयूं था त असां सां ही वक़्तु आहे बजाए जो कुंड में रोई कुंड में पिटी मायूस थी ऐं पंहिंजे बच्चनि जे मौत जो सामान वापसि खणी वञनि, ॿाहिरि निकिरनि, एहतजाज कनि, प्रोटेस्ट कनि ऐं आख़िर में जेकॾहिं रियासत ॻाल्हि नथी सम्झे त असीं ही बाईपास रोड बंदि करे सिस्टम जाम करे छॾियो। छाकाणि त जेका रियासत अवाम जो जीअण हराम करे थी उन रियासत जो असां जेसिताईं जीअण हराम न कंदासीं तेसीं ताईं असांखे पंहिंजा हक़ न मिलंदा। उन लाइ सिंध नेशनल कांग्रेस सिंध जे अवाम खे ख़ासि करे हारियुनि खे हिन सॼी जिदोजहद में असां सां गॾु बीहण जी अपील करे थी ऐं असीं हिन रियासत खे ॿुधाइण चाहियूं था त असांजी आवाज़ खे ॿुधो वञे। इहो न थिए जो पोइ उहो वक़्तु अचे जॾहिं ही हारी हिन रियासत जे बीच में माथे हुजनि ऐं पोइ हिननि वटि माफ़ीअ लाइ बि जॻह न बचे। तंहिंजे करे सिंध जे हारियुनि खे असां गॾु करे हिन रियासत खे मजबूर कंदासीं त उहा हितां जे हारियुनि सां इंसाफ़ करे न ॿी सूरत में असीं चवंदासीं घणो छो गबर खां वठूं हक़ घोगे पिनण खां छिनण में मज़ो थो अचे हुजे जीअण खां जुजण में मज़ो थो अचे। सिंध नेशनल कांग्रेस जो जेको ही प्रोटेस्ट आहे
त असां प्रोटेस्ट में पुरज़ोर इहा घुर कयूं था त जेको कणक जो जेको अघु आहे उहो 4500 रुपया मुक़ररु कयो वञे। जेके कर्ज़ आहिनि उहे हारियुनि खे बग़ैर व्याज जे ॾिना वञनि ऐं जेके दवाऊं आहिनि या जेके उन जो फर्टिलाइज़ेशन में यूज़ थियनि थियूं उन्हनि खे बि जेको आहे उन जा रेट बि घटाया वञनि। पर असां सम्झूं था इहो एतिरो आसान कोन थींदो, छाकाणि त हे जेके हारी तबिको आहे उनजी जेकी बि जिन्स आहे उन सां जेकी बि उपत वाबस्ता आहे उन जो रेट इंतिहाई मार्केट में डिग्रेड डी वैल्यू उनजी प्राइस कई थी वञे त जीअं हारी बेज़ार थी करे पंहिंजे ज़मीननि तां दस्तबरदार थिए, पंहिंजे ज़मीननि तां पंहिंजे जेको आहे सो जेके हिन जी ज़मीन आहे जेको हिन जो वतन आहे उन तो दस्तबरदार थी करे त जीअं जेको आहे सरकार जा जेके ही जेको साम्राज्य आहे इंपीरियलिज्म आहे उहो हुननि जी वरी वलार करे वठे। असांजो त इहो ख़्यालु न आहे पर मूंखे तक़रीबन कंहिं बि सोचींदड़ ज़हन खे या सर्टेनिटी हुजणु घुरिजे त हे ॻाल्हियूं हलनि थियूं त स्मार्ट लॉकडाउन थो हले। इहो हक़ीक़त में स्मार्ट लॉकडाउन न आहे, इहा स्मार्ट जेको आहे सो कारपोरेटिंग फार्मिंग आहे ऐं लैंड फार्मिंग आहे सिंध जे हारनि ते। जेकॾहिं ॾिठो वञे त सिंध जे हारनि खे ज़हनी तौर जेको आहे सो हुननि खे बौखलाहट शिकार करे ज़हनी तौर हुननि खे कैप्चर्ड बि कयो थो वञे। जेके सिंध जे अंदरि वॾेरा आहिनि वरी ख़ासि करे पीर आहिनि अक़ीदतमंद आहिनि उहे बार बार स्टेटमेंट था ॾियनि था माल धारियो ज़मीननि में फ़ाइदो न आहे, इहो कुझु बि न आहे। मां हार खे चवां थो त उहे हिननि जा एजेंट आहिनि उन्हनि खे असाइनमेंट ॾिनल आहे त सुवाल इहो आहे त जेकॾहिं माल धारियूं बि त उहो खाईंदो छा, उहो हिन ज़मीन में गाह खाईंदो, उहो ज़मीन जी खाद खाईंदो। इन जे करे तव्हां अचो असां सां बीहो त असां पंहिंजे वतन जी पंहिंजे धरतीअ जी पंहिंजे जिन्सनि जी पंहिंजे उपत जा पाण वारस थियूं ऐं दुनिया खे इहो पैगाम ॾियूं त असां हिकिड़ी बाक़रदार ऐं जेको आहे सो शहूर याफ्ता तहज़ीब आहे जीअं सिंधु देश जे तूं समूह सागर त मां उथर तिखो वक़्त जे वहकिरे खां तर तिखो राह में किथे रज़म आहे किथे बज़म आहे, राह में किथे रज़म आहे किथे बज़म आहे, बांसुरीअ सां गॾु खणो खंजर तिखो। सिंधु देश मुक़दर साईं जीएम सैद रहबर आहे। अॼोको ही एहतजाज मजमूई तौर ते जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त जेको हारियुनि जो इस्तिसाली क़त्ल आहे उनजे असां ख़िलाफ़ आहियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ ही जेको आहे एहतजाज आहे। इस्तिसाली हारियुनि जो क़त्ल कीअं आहे? आजो थींदो हर को हर मज़दूर किसान सिंधु देशमान सिंधु देशमान सिंधु देश मुक़दर आहे साईं जीएम सैद रहबर आहे। अॼोको इहो एहतजाज जेको राणीपुर में मुक़ररु कयो वियो हारियुनि जा नाइंसाफ़ियूं ऐं जेके हेठियूं तबिको आहे उन्हनि सां जीअं ई कणिक लहे थी उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे घटाया था वञनि। जॾहिं सिंध अंदरि रेट कणिक जेको लही ख़तमु थी वञे, जॾहिं पंजाब खां अचे थी उन खां बाद में उन जा रेट जेके आहिनि उहे हाई फाई कया था वञनि। हींअर मौजूदगी सूरत हाल इहा ई आहे त कणिक जो रेट जेको आहे उहो 3300 या 3200 मुक़ररु कयो वियो आहे सरकार तरफ़ां। असांजो जेको अॼु इहो एहतजाज आहे उन लाइ आहे त हारियुनि जो जेको कणिक जो मुक़ररु रेट आहे उहो 4500 कयो वञे ऐं उन जो जेको बारदानो आहे उहो सिधीअ रेट ॾिनो वञे ऐं जेके दवाऊं आहिनि कलर आहिनि उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे घटाया वञनि। उन जे बारे में एहतजाज आहे। महिरबानी।